नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के दारावण में ख़बर ॾींदड़ दारावण में EFU लाइफ इंश्योरेंस पारां शाही बाज़ार कंदरा में ब्रांच ऑफिस जो इफ्तिताह कयो वियो, जंहिंमें मोहम्मद आज़म गांगरो के ब्रांच मैनेजर मुक़ररु कयो वियो। उन मौके ते सीनियर ब्रांच मैनेजर तारिक हुसैन, ब्रांच मैनेजर मुनीर अहमद, तौफ़ीक अहमद, आफ्ताब अहमद मंगी ॿियनि अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त EFU लाइफ इंश्योरेंस गवर्नमेंट पाकिस्तान जे रजिस्टर्ड इंश्योरेंस कंपनी आहे, जेका हिन वक्त पाकिस्तान समेत पूरी दुनिया में कम करे रही है। अल्लाह पाक जो शुक्र आहे जो अॼु तव्हां जे शहर कंदरा में शाख जो बुनियाद रखी तव्हां खे सहूलियत ॾेई रहिया आहियूं, जीअं तव्हां सखर जे बदिरां हिन ऑफिस मां फ़ाइदो वठी सघो। EFU लाइफ इंश्योरेंस गरीब, पौरत, कारोबारी, वापारी, ज़मींदार, हारी, नारी, मज़दूर माण्हूअ खे ज़िंदगी जो तहफ़ुज़ ॾिए थी। तव्हां सभई EFU लाइफ इंश्योरेंस जी बीमा पॉलिसी वठी पंहिंजी ज़िंदगी जो तहफ़ुज़ कयो। उन खां अलावा पंहिंजे कारोबार जो नफ़ो नुक़सान या कंहिं ॾुखे वक़्त मदद वठी सघो था। तव्हांजी ज़िंदगी जी बचत तव्हां जे हर ॾुखे वक़्त तव्हां खे मदद ॾेई सघे थी। आख़िर में तव्हां हिकु सरकारी मुलाज़िम वांगुरु पॉलिसी पूरी थियण वक़्तु तव्हां जो गॾु कयल पैसो तव्हां खे आसानी सां मिली सघे थो। उन मौके ते अब्दुल रज़ाक, वकार अहमद, सियासी समाजी अॻुवान डॉक्टर अब्दुल ख़ालिक, काज़ी बाबर कुरैशी, असदुल्ला गांगरो, हफ़ीज़ गांगरो, अदील अहमद, नेशनल प्रेस क्लब कंदरा जे सदर फ़कीर अब्दुल मजीद कटम्पर, जनरल सेक्रेटरी सफदर अली पठान ऐं ॿियनि शिरकत कई। आयल मेहमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक पिण उठाया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।